सोट दिलावर जांच कर। जांच करण जे लाइ मां तोखे हिकिड़ो ॾींहुं ॾियां थो ऐं मूंखे पक्की जांच करे ॾे त इहो जाबिर ऐं कासिम किथे लिकियल आहिनि ऐं कंहिं वटि इन्हनि पनाह वरिती आहे। छो त उन्हनि जी जांच मां करे थो वठां। बहरहाल तव्हां रूंडे वारनि जे बारे में छा सोचियो आहे? रूंडे खे आज़ाद छॾे ॾे। तूं जाबिर वारनि जो अंजाम ॾिसी पाण ई ख़ौफ़ में ई मरी वेंदो। बाबा साईं, छा तव्हां रूंडे खे ॻोठ निकाले नथा ॾियो? रूंडो जेकॾहिं हिन ॻोठ खां ॿाहिरि वियो त अञा वधीक शरारतूं करणु शुरू कंदो। इन करे मूं फ़ैसिलो कयो आहे त रूंडे खे हिते ई रहणो पवंदो। शैताननि खां ईअं बि न वणंदो, हिते रहंदो अञा वधीक शैतानियूं कंदो। छो त रूंडे पहिरें दफ़ा मूंखे कसम ॾिनो, इन करे मां उनखे माफ़ करे छॾियो। हाणे मां चाहियां थो त रूंडो पाण का शरारत करे त जीअं उन कसम जी भञकड़ी करे त मां उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियां। उन करे तव्हां रूंडे ते ध्यानु न ॾियो, उन तां ध्यानु हटाए सॼो ध्यानु जाबिर ते ॾियो। जेकॾहिं असां जाबिर खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी न, उनखां पोइ असां रूंडे में हथ विझंदासीं। सोट दिलावर ॾे ख़बर। सोट पूरो तर घुमी आया आहियूं, पर किथे बि निभागे कासिम ऐं जाबिर जो ॾस ई नथो पए। ने जाबिर ऐं कासिम जे समूरे ठिकाणनि जी ख़बर सावल खे हूंदी। वैसे पोइ त सावल जे अस्पताल मां अचण जो इंतज़ार ई करणो पवंदो। सुभाणे ताईं ख़ैरनि सां सावल घर मोटी ईंदो, पर मां चाहियां थो त उनजे घर मोटी अचण खां पहिरियां ने जाबिर जो लाश सावल खे तोहफ़ो करे ॾियां। बाबा साईं, तव्हांजे ख़ौफ़ खां जाबिर भित जबल टपी वञी बलूचिस्तान जो दंग कयो। नज़ीर जाबिर चाहे भित जबल टिपी वञे या कारूंझर जो वञी ॿियो पासो वठे, पर हुनजो मौत हिते ई लिखियल आहे ऐं हुनजो मौत हिनखे हिते ई वठी ईंदो। रिस, जेसीं ताईं माहौल थधो न थींदो तेसीं ताईं जाबिर जो ख़ौफ़ न लहंदो ऐं हू हिते वापसि बि कोन ईंदो। हाणे मुंहिंजो ख़ौफ़ त जाबिर खां क़बर ताईं बि ख़तमु न थींदो। सोट जाबिर वापसि ईंदो, इहो ज़रूरु वापसि ईंदो, छो त इहो पलांद कंदो। हिनखे मुनीर ऐं इक़बाल जे मौत जी ख़बर हाणे पइजी वई हूंदी। मां बि इहो ई थो चाहियां त जाबिर हिते मोटी अचे, छो त हुनजे मथां जेका रिआयत करणी हुई सा करे छॾीसीं ऐं हुन सावल जे मथां हमिलो करे पंहिंजी मौत खे पाण दावत ॾिनी आहे। हाणे जाबिर जे लाइ मूं वटि बख़्शिश जा सभु दरवाज़ा बंदि थी चुका आहिनि। हाणे उनखे सिर्फ़ मौत मिलंदी, मौत। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।